नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त में फैज़गंज में खबर दींदा फैज़गंज शहर पक्का चांग हाई स्कूल में कायम एहसास कफालत सेंटर डिवाइसन मालकन तरफा 500 का 1000 रुपयन ताईं मुस्तक औरतुन की रकम मां कटौती जो सिलसिलो जारी है। साफ़िन आडो एहतजाज कंदे मुतासिर औरतुन बुधायो त हिक त असांजी इमदादी रकम मां कटौती कई थी वने त बे तरफ असांखे तज़लील जो निशानो बनायो तो वने। मुस्तक औरतुन जो चवण हो त पक्का चांग में एजेंटन जी मार्फत डिवाइसन जा मालिक रिश्वत ॾींदड़न के फौरी तौर पैसा कढी ॾियनि था, जॾहिं त रक़म न ॾींदड़ औरतुनि खे सॼो ॾींहुं इंतजार कराए परेशान कयो थो वञे। जॾहिं त उते ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ पुलिस खैरपुर असिस्टेंट SP एहलकार बि उन्हनि सां ॿिट बणियल आहिनि। हिननि कमिश्नर फैज़गंज सां मुतालबो कयो त रक़म मां कटौती कंदड़ एजेंटनि खे गिरफ्तार करे पूरी रक़म ॾियारी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।